ओम शांति। अॼु थी मिली तारीख़ 10/1/2022। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठी मीठी ॿार, ज्ञान जो टियों नेत्र ॾियण वारो रूहानी बाप मां तव्हां रूहानी ॿारनि खे सम्झायां थो। ज्ञान जो टियों नेत्र सिवाइ बाप जे ॿियो कोई ॾेई न सघंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कि पुरानी दुनिया बदिलण वारी आहे। वीचारा मनुष्य न ॼाणंदा आहिनि कि केरु बदिलाइण वारो आहे, कीअं बदिलाइण वारो आहे, छो जो उन्हनि खे ज्ञान जो टियों नेत्र न आहे, अर्थात आत्मा जी स्मृति न आहे। तव्हां ॿारनि खे हाणे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे, जंहिंसां तव्हां सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहियो। ये ज्ञान जी सिकरीन आहे न, सिकरीन जी हिकु बूंद बि केतिरी मिठी हूंदी आहे। ज्ञान जो बि हिकु अक्षर मन मना भव, ये अक्षर सभिनि खां मिठो आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो। बाप शांति धाम ऐं सुखधाम जो रास्तो ॿुधाए थो। बाप आया आहिनि ॿारनि खे स्वर्ग जो वरसो ॾियणु। त ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजे रहणी खपे। चईंदा बि आहिनि ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। जो सदैव ख़ुशि मौज में रहंदा आहिनि न, उन्हनि जे लाइ उहा जीअं खुराक थी वेंदी आहे, अर्थात ख़ुशी खुराक थी वेंदी आहे। 21 जन्म मौज में रहंदा आहिनि। रहण जी ज़बरदस्त खुराक आहे। ये खुराक सदैव हिक ॿिए खे खिलाईंदा रहो। हिक ॿिए जी ज़बरदस्त ख़ातिरी इहा ई करणी आहे। अहिड़ी ख़ातिरी ॿियो कोई मनुष्य जी करे न सघंदो आहे। कहिड़ी ख़ातिरी करणी आहे? बाप जी यादि ॾियारणी आहे पंहिंजी खे आत्मा सम्झी करे। तव्हां ॿार श्रीमत ते सभिनि जी रूहानी ख़ातिरी कंदा आहियो। सचा ख़ुशि खैराफ़त बि इहा ई आहे, कंहिंखे बाप जो परिचय ॾियणु। मिठा ॿार ॼाणंदा आहिनि बेहद जे बाप द्वारा असांखे जीवन मुक्ति जी खुराक थी मिले। सतयुग में भारत जीवन मुक्त हुयो, पावन हुयो न। बाप ॾाढी वॾी ऊंची खुराक था ॾियनि। तॾहिं त गायन अतींदर सुख पुछो त गोप गोपियुनि खां पुछो। ये ज्ञान और योग जी केतिरी फर्स्ट क्लास वंडरफुल खुराक आहे। ये खुराक हिकु रूहानी सर्जन वटि हूंदो आहे। ॿियो कंहिं वटि ये खुराक, ॿियो कंहिंखे बि ये खुराक जो मालूम ई न आहे। बाप चईंदो आहे, मिठा ॿार, तव्हांजे लाइ तिरी ते हथेली ते मैं सौगात खणी आयो आहियां। मुक्ति जीवन मुक्ति जी ये सौगात मूं वटि ई रहंदी आहे। कल्प कल्प मां ई अची करे तव्हांखे ॾींदो आहे। पोइ रावण तव्हां खां छीने वठंदो अथव। हाणे तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी जो पारो चढ़णो खपे। तव्हां ॼाणंदा आहियो असांजे हिकु बाप टीचर सच सतगुरु उहो ई आहे जो असांखे साथ वठी वेंदो आहे। मोस्ट बिलवेड बाप सां विश्व जी बादशाही मिलंदी आहे न। ये कम ॻाल्हि आहे छा? त सदैव हर्षित रहणो खपे असांखे। कंहिंजी राजधानी थी मिले, कहिड़ी बादशाही थी मिले। गॉडली स्टूडेंट लाइफ इज़ दी बेस्ट चईंदा आहिनि न। इहे हाणे जे लाइ ई गायन आहे। पोइ नई दुनिया में त सदैव ख़ुशियूं ई मल्हाईंदासीं। दुनिया न ॼाणंदा आहिनि कि सच्ची ख़ुशियूं कॾहिं मल्हाईंदा आहिनि। मनुष्य खे त सत्युग जो ज्ञान ई न आहे, त हिते ई मल्हाईंदा रहंदा आहिनि। परंतु हीअ पुराणी तमो प्रधान दुनिया में ख़ुशी किथां आई? बाबा पुछनि था। हिते त त्राई कंदा रहंदा आहिनि न। केतिरी दुख जी दुनिया आहे। बाप तव्हां ॿारनि खे केतिरो सहज रास्तो थो ॿुधाए। गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान रहो। धंधो आदि कंदे बि मूंखे यादि करो। जीअं आशिक माशूक हूंदा आहिनि न, उहे हिक ॿिए खे यादि कंदा रहंदा आहिनि। उहो हुननि जो आशिक, उहो हुननि जो माशिक। हिते त इहा ॻाल्हि न आहे। हिते त तव्हां सभी हिक माशूक जो जन्म जन्मांतर जा आशिक आहियो न। बाप कॾहिं तव्हांजो आशिक न थींदो आहे। बाबा असांजो आशिक न थींदो आहे। तव्हां हुन माशूक सां मिलण लाइ यादि कंदा ई आया आहियो। जॾहिं दुखी जास्ती थी वेंदो आहे न, दुख, त जास्ती सिमरन कंदा आहियो। गायन बि आहे न, दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई। हिन समय बाप ई सर्वशक्तिवान, त दिन प्रतिदिन माया बि सर्वशक्तिवान थींदी थी वञे, तमो प्रधान थींदी वेंदी आहे। इन करे हाणे बाप चए थो, मिठा ॿार देही अभिमानी ठहो। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो। ऐं साथ साथ दैवी गुणनि जी बि धारणा करणी आहे। त तव्हां अहिड़ा लक्ष्मी नारायण जहिड़ा ठही वेंदव। हिन पढ़ाई में मुख्य ॻाल्हि आहे ई बाप जी यादि। छो जी ज्ञान जी धारणा बाबा जी यादि सां ई थींदी। असांजा विक्रम बि बाप जी यादि सां ई मिटंदा। उच ते उच बाप खे ॾाढो प्यार स्नेह सां यादि करिणो आहे। उहो उच ते उच बाप ई नई दुनिया जी स्थापना था करनि न। बाप चईंदा आहिनि, मां आयो आहियां तव्हां ॿारनि खे विश्व जो मालिक ठाहिण। हिन करे हाणे मूंखे यादि करो त तव्हांजे अनेक जन्मनि जा पाप कटिजी वञनि। पतित पावन बाप चईंदा आहियो, तव्हां ॾाढा पतित थी आहियो न। हिन करे हाणे मूंखे यादि करो।
त पावन ठही पावन दुनिया जो मालिक ठही वेंदो। पतित पावन बाप खे ई सॾु कंदा आहिनि। हाणे बाप आया आहिनि त ज़रूर पावन ठाहिणो पवंदो न बाबा खे। बाबा पावन भी ठाहिनि त असांखे बि ठहिणो आहे। बाप दुख हरता सुख करता है न। बरोबर सतयुग में पावन दुनिया हुई त सभी सुखी हुया। हाणे बाप चईंदो आहे ॿार शांतिधाम सुखधाम की यादि करो। हाणे ये संगम युग आहे न कि भैया तव्हांखे हिन पार खां हुन पार वठी थो वञे। नैया कोई हिकु न आहे, पूरी दुनिया जीअं हिकु वॾो जहाज आहे। उनखे पार वठी वञणो आहे। अर्थात हिन नर्क खे हिते ई स्वर्ग ठाहिणो आहे। तव्हां मिठा ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपनि। तव्हांजे लाइ त सदैव ख़ुशियूं आहिनि ई आहे। बेहद जो बाप असांखे पढ़ाए थो। वाह, इहे कोई घटि ॻाल्हि आहे। ये कॾहिं ॿुधियो न पढ़ियो। भॻवान वचन मां तव्हां रूहानी ॿारनि खे राजयोग थो सेखारियां त पूरी रीति सिखणो खपे, धारणा करणी खपे, पूरी रीति पढ़णो खपे। पढ़ाई में नंबरवार त सदैव हूंदा ई आहिनि न। पंहिंजे खे ॾिसणो खपे मां उत्तम मध्यम आहियां या कनिष्ठ आहियां। बाप चए थो पंहिंजे खे ॾिसो मां उच्च पद पाइण लाइ लाइक़ु आहियां। रूहानी सर्विस कंदो आशु जी। बाप चईंदो आहे ॿार सर्विसेबल ठहो, फॉलो करो। मां आयो ई आहियां सर्विस जे लाइ। रोज़ सर्विस कंदो आहे। इन करे ई त इहे रत वरितो आहे। हिन जो रत बीमार पइजी वञे त मां हिन में वेही मुरली बि लिखंदो आहे। मुख सां त ॻाल्हाए न सघंदो आहे त मां लिखी बि सघंदो आहे ताकी ॿारनि जे लाइ मुरली मिस न थी। त मां बि सर्विस ते आहियां न। इहे रूहानी सर्विस आहे। तव्हां बि बाप जी सर्विस में लॻी वञो। ऑन गॉड फादरली सर्विस। बाप ई तव्हांखे सॼे विश्व जो मालिक थो ठाहे न। ऐं बाबा जी सर्विस केॾी सहज आहे। कुझु बि नथा करे सघो त बाबा जी यादि में रही करे हर कर्म कंदो त बि सर्विस थींदी वेंदी। वैसे त मनसा वाचा कर्मणा आहे। अगरि आप वाचा कर्मणा नथा करो त मन सां त बाबा खे यादि करे सघंदा आहियो न। जो सुठो पुरुषार्थ कंदो आहे न हुनखे महावीर चईंदा आहियूं। ॾिसो था न केरु महावीर आहे जो बाबा जे डायरेक्शन ते हलंदा आहिनि। बाप जो फरमान आहे पहिरियों पहिरियों पंहिंजे खे आत्मा सम्झी करे भाई भाई खे ॾिसो। इन शरीर खे भुलिजी वञो। बाबा बि शरीर खे न ॾिसंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां आत्माउनि खे ॾिसंदो आहे। बाक़ी हे त ज्ञान आहे कि आत्मा शरीर बग़ैर ॻाल्हाए न सघंदी। मां बि हिन शरीर में आयो आहियां, लोन वरितो आहे न। शरीर सां गॾु ई आत्मा पढ़ती आहे। बाप जी बैठक हिते आहे। ये अकाल तख्त आहे। आत्मा अकाल मूर्त आहे न। आत्मा कॾहिं नंढी वॾी न थींदी आहे। शरीर नंढो वॾो थींदो आहे। जो बि आत्मायूं आहिनि उन्हनि सभिनि जो तख्त इहा भ्रुकुटी जे विच में आहे। शरीर त सभिनि जा भिन्न भिन्न हूंदा आहिनि न। कंहिंजो अकाल तख्त पुरुष जो आहे, कंहिंजो अकाल तख्त स्त्री जो आहे, कंहिंजो अकाल तख्त ॿार जो आहे। बाप वेही ॿारनि खे रूहानी ड्रिल था सिखलाइनि। जॾहिं कोई सां ॻाल्हायो त पहिरियों पंहिंजे खे आत्मा सम्झो। हाणे बाप फलाणे असां आत्मा आहियूं। फलाणे आत्मा भाई सां था ॻाल्हायूं। हुनखे बाप जो पैगाम था ॾियूं कि शिव बाबा खे यादि करो। बाप सां यादि सां ई बाप जी यादि सां ई जंग उतरदी। सोने में जॾहिं अलॉय पइजंदी आहे त सोने जी वैल्यू घटि थी वेंदी आहे। तव्हां आत्माउनि में बि जंग पाइण सां तव्हांजी वैल्यू घटि थी वई अथव। हाणे पोइ पावन थियणो आहे। तव्हां आत्माउनि खे हाणे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो। अर्थात आत्मा जी स्मृति थी आहे न। आत्मा में जेकी बुद्धि आहे उहो खुली आहे। आत्मा जो अखि हूंदी आहे बुद्धि। हाणे नेत्र सां हुन नेत्र सां पंहिंजे भाइनि खे ॾिसो। भाई भाई खे ॾिसण सां कर्मेंद्री कॾहिं चंचल न थींदी। राजभाग खे वठिणो अथव त विश्व जो मालिक ठहिणो अथव त इहा महिनत ज़रूरु करणी आहे। ज्ञान त ॾाढो सहज आहे न। लेकिन नंबर कीअं ईंदा 1 2 3 इहे हिन ई अभ्यास सां भाई भाई सम्झी करे सभिनि खे ज्ञान ॾियो त पोइ इहे टे आदत पइजी वेंदी। सचा सचा ब्रदर्स तव्हां सभी आहियो। बाप बि मथे खां हाणे आयो आहे। तव्हां बि हिते आहियो। बाप ॿारनि सहित सर्विस था करनि। सर्विस करण जी बाप हिमत ॾींदा आहिनि। हिम्मत मर्दा ये मदद बाप। त इहे प्रैक्टिस करणी आहे। मां आत्मा भाई खे पढ़ायां थो। आत्मा पढ़े थी न। हिनखे स्पिरिचुअल नॉलेज चइबो आहे जो रूहानी बाप सां ई मिलंदी आहे। संगम ते ई बाप अची करे इहे नॉलेज ॾींदो आहे कि पंहिंजे खे आत्मा सम्झो। तव्हां नंगा आया आहियो। तव्हां शरीर आया आहियो। हिते अची करे शरीर धारण कयो अथव। हाणे 84 जन्मनि जो पाठ पूरो थी वियो। हाणे वरी वापसि हलणो आहे। इन करे पंहिंजे खे आत्मा सम्झी भाउ जी दृष्टि सां ॾिसो। इहा महिनत करणी आहे। तव्हां ॿारनि खे पंहिंजी महिनत करणी आहे। ॿियनि सां संझ छा
चैरिटी बिगिन्स एट होम थींदो आहे न। अर्थात पहिरियों ख़ुदि खे आत्मा सम्झी करे पोइ भाइनि खे सम्झायो त सुठी रीति तीर लॻंदो। इहो जौहर भरणो आहे न। महिनत कंदा तॾहिं ई ऊच पद पाईंदा। बाप आया ई आहिनि फल ॾियण जे लाइ, त महिनत करणी पए। कुझु न कुझु सहन त करिणो ई आहे न। तव्हांखे कोई उल्टी सुठी ॻाल्हि चए त चुप रहो। तव्हां चुप रहंदव त ॿियो छा कंदो? ताली ॿिनि हथनि सां वॼदी आहे न। हिकु मुख सां ताली वॼाई, ॿियो चुप रहंदो त आपे ई चुप थी वेंदो न। ताली सां ताली वॼाइण सां आवाज़ थींदी आहे। ॿारनि खे हिक ॿिए जो कल्याण करिणो आहे। बाप सम्झाईंदो आहे, ॿार सदैव ख़ुशी में रहो। चाहींदा आहियो त मनमना भव। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो। आत्मा इन भाइनि तरफ़ ॾिसो, भाइनि खे ई नॉलेज ॾियो। ये टेव आदत पइजी वञणी खपे। पोइ कॾहिं बि क्रिमिनल आहे धोखो न ॾींदी। ज्ञान जो टियों नेत्र सां टे नेत्र खे ॾिसो। आत्मा खे ॾिसो। बाबा बि तव्हांजी आत्मा खे ई ॾिसंदो आहे न। कोशिशि इहा करणी आहे कि सदैव आत्मा खे ई ॾिसो, शरीर खे ॾिसो ई न। योग कराईंदा आहियो त बि पंहिंजे खे आत्मा सम्झी करे भाइनि खे ॾिसो त सर्विस सुठी थींदी। बाबा चईंदा आहिनि भाइनि खे सम्झायो। भाई सभी बाप खां वरिसो था वठनि। इहे रूहानी नॉलेज हिकु ई बार सां ब्राह्मण ॿारनि खे मिलंदी आहे। तव्हां ब्राह्मण ई पोइ देवता ठहींदव न। हिन संगम खे थोरी छॾींदासीं, न त पार कीअं वेंदासीं, कूदंदासीं कीअं? इहो वंडरफुल संगम युग आहे। त ॿारनि खे रूहानी यात्रा ते रहण जी टेव विझणी खपे, आदत विझणी खपे। तव्हांजो ई फ़ाइदो जी ॻाल्हि आहे न। बाप जी शिक्षा, बाबा जी शिक्षा भाइनि खे ॾियो। आत्मा बाप चईंदो आहे, मां तव्हां आत्माइनि खे थो ज्ञान ॾियां। आत्माइनि खे ई ॾिसंदो आहे। मनुष्य सां ॻाल्हाईंदा आहिनि त उन्हनि जे मुंहं खे ॾिसंदा आहिनि। तव्हां आत्मा सां ॻाल्हाईंदा आहियो त आत्मा खे ई ॾिसणो पए। भल शरीर द्वारा ज्ञान ॾींदा आहियो, परंतु हिन में शरीर जो भान छॾिणो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हांजी आत्मा सम्झदी आहे परमात्मा बाप असांखे ज्ञान थो ॾिए। बाप बि चईंदो आहे आत्माइनि खे ॾिसो। आत्मायूं बि चईंदियूं आहिनि असां परमात्मा बाप खे यादि था करूं, उन्हनि जी नॉलेज था वठूं। हिनखे चइबो आहे स्पिरिचुअल ज्ञान जी लेन देन। आत्मा ई आत्मा सां गॾु आत्मा खां वठंदी आहे। पर मां आत्मा में ई ज्ञान हूंदो आहे न। असांमें ज्ञान आयो, बाबा जो ज्ञान ॿुधो। हाणे असां में ज्ञान आहे त असांखे ॿियनि खे बि ॾियणो आहे। आत्मा खे ई ज्ञान ॾियणो आहे। इहो बि जौहर आहे। तव्हांजी ज्ञान में जौहर तॾहिं भरजंदो जॾहिं तव्हां में इहा आदत हूंदी। बाप चईंदो आहे प्रैक्टिस करे ॾिसो, तीर लॻे थो या न। इहा नई टेव विझो त शरीर जो भान बि निकिरी वेंदो। माया जा तूफ़ान बि घटींदा, बुरा संकल्प न ईंदा, क्रिमिनल आहे बि न रहंदी। असां आत्मा 84 जो चक्कर लॻायो। हाणे नाटक पूरो थियो। बाबा चईंदो आहे हाणे मुंहिंजी यादि में रहणो आहे। यादि सां ई सतो प्रधान ठहिणो आहे। सतो प्रधान दुनिया जा मालिक ठही वेंदो। केतिरी सहज ॻाल्हि आहे। बाप ॼाणंदा आहिनि ॿारनि खे इहा शिक्षा ॾियण जो मुंहिंजो ई पार्ट आहे। कोई नई ॻाल्हि न आहे। हर 5000 वर्ष पोइ मूंखे अची करे तव्हांखे ईअं ज्ञान ॾियणो ई पवंदो आहे। मां बंदायमान आहियां। ॿारनि खे वेही सम्झाईंदो आहे मिठा ॿार रूहानी यादि जी यात्रा में रहो त अंत मते सो गते थी वेंदो। इहे अंत काल आहे न। मामिकम यादि करो त तव्हांजी सदगति थी वेंदी। यादि जी यात्रा सां तव्हां मजबूत थींदा वेंदो। इहे देही अभिमानी ठहिण जी शिक्षा हिकु ई बार तव्हां ॿारनि खे मिलंदी आहे। केतिरो वंडरफुल ज्ञान आहे न। बाबा वंडरफुल त बाबा जो ज्ञान बि वंडरफुल। कॾहिं कोई ॿुधाए न सघे अहिड़ो ज्ञान। हाणे वापसि हलणो आहे। इन करे बाप चए थो मिठा ॿार इहा प्रैक्टिस करो। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे आत्माइनि खे ज्ञान ॾियो। टियों नेत्र सां भाई खे ॾिसो। इहा वॾी महिनत आहे। अच्छा ओम शांति। वरदान आहे ब्रह्मा बाप जे प्यार जो प्रैक्टिकल सबूत ॾियण वारा सपूत व समान भव। यदि चईंदा आहियूं कि ब्रह्मा बाप त असांजो ॾाढो प्यार, असांखे ब्रह्मा बाप सां ॾाढो प्यार आहे, त बाबा चवनि था प्यार जी निशानी आहे जे बाप खे, जेको बाप जो प्यारो रहो उन सां प्यार हुजे न। भई जंहिंसां प्यार हूंदो आहे त हुनखे जो प्यारी चीज लॻंदी आहे असांखे बि उहो ई करिणो पवंदो आहे। त बाबा चवनि था
त जो भी कर्म करो, कर्म खां पहिरियों, भूल खां पहिरियों, संकल्प खां पहिरियों चेक करो कि ये ब्रह्मा बाप जो प्रिय आहे। ब्रह्मा बाप जी विशेषता विशेष यही रही, जो सोचई वो कई, जो चई वो कई। अपोजिशन हूंदे हुए भी सदा पंहिंजी पोजीशन में सेट रहिया। त प्यार जो प्रैक्टिकल सबूत ॾियणो अर्थात फॉलो फादर करे सपूत ऐं समान ठहिणो। ब्रह्मा बाप जो सपूत ॿार ऐं समान ॿार ठहिणो। स्लोगन आहे, खुश नसीब आत्मा उहो आहे जंहिंसां जंहिंजे संकल्प में भी दुख जी लहर न हुजे। असांजे संकल्प में भी दुख जी लहर न हुजे, इहो थींदो आहे खुश नसीब। ॿाहिरां खां ई ख़ुशि न, अंदर खां बि, मन खां ख़ुशि। लवली स्थिति जो अनुभव करो। परमात्मा प्यार अखुट आहे, अटल आहे, एतिरो आहे जो सर्व खे प्राप्त थी सघंदो आहे। लेकिन परमात्मा प्यार प्राप्त करण जी विधि आहे न्यारो ठहिणु। जेतिरो न्यारो ठहींदासीं ओतिरो परमात्मा प्यार जो अधिकार असांखे मिलंदो। एतिरी न्यारी प्यारी आत्मा ही लवलीन स्थिति जो अनुभव करे सकती है। अच्छा, ओम शांति।